नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ HD वेब चैनल जे सथ जी कैम गजानी खिपरो में हेड ऑफिस चेयरमैन अवामी न्यूज़ जे अब्दुल रज़ाक राजपूत जी सदारत में थी गुज़री है, जंहिंमें हरीश कुमार KBC, साईं जुमन कुंबर, मुमताज़ बोज़दार शिरकत कई है। गजानी में 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे हवाले सां गौर वीचार कयो वियो। मुतफ़िक़ तौर ते 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो। अवामी न्यूज़ पारां 6 डिसंबर ते सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कंदे ख़ुशी महसूस थिए थी। सभिनी रिपोर्टरनि खे सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि सकाफ़ती प्रोग्रामनि जी भरपूर कवरेज करण जी हिदायत पिणु कई वियसि। जीअं सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि सिंध जे सकाफ़ती रांदियुनि, राग, खाधनि, हुनरनि तोड़े सिंध जे पुराणी रवायतनि खे फोकस कयो वेंदो ऐं ओताक कचहरी, मच कचहरी, सुगड़ कचहरियुनि, शादियुनि में सिंध जी रवायतनि, रस्मनि खे पिणु फोकस कयो वेंदो। सिंध जी मिल्कियत, कारूंजर, ॿेट ते वार करे सिंध जे हुसन खे नुक़सान पहुचाइण वारे अमल जी मज़म्मत पिणु कई वेंदी। हुकूमत खां मुतालबो कयो वेंदो त सिंध मुंहिंजी माउ ऐं सिंध जी मिल्कियत कंहिं बि धारे खे वेकिरो न कई वेंदी ऐं अहिड़ो कानून मंज़ूर करायो वञे जंहिं तहत सिंध विरहाइण जी ॻाल्हि कंदड़नि खे गद्दार करार ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम तमाम अवामी न्यूज़ के व्यूअर्स को मेरी तरफ से सलाम। तमाम इलेक्ट्रिक मीडिया और प्रिंट मीडिया ने जो है 6 दिसंबर को जो ऐलान किया है सकाफ़ती दिन के हवाले से, तो उन्हीं चीज़ों को मद्देनज़र रखते हुए आज अवामी न्यूज़ ऑफ़िस के अंदर जो है हमारी मीटिंग हुई है, जिसके अंदर हमारे साथ हमारे पुराने दोस्त हैं, साफ़ी हैं और उस्ताद भी बड़े बेहतरीन उस्ताद हैं। मोहम्मद जुमन कुमार हैं, वाइस चेयरमैन हरीश KBC, और उसके साथ साथ हमारे सीनियर साफ़ी हैं मुमताज़ बोज़दार, ये भी इस मीटिंग में शामिल थे। हमने मुश्तरका तौर पर जो है ये मीटिंग की है और इसके अंदर हमने जो है सबसे थोड़ा सा हटकर मुनफरिद एक स्लोगन दिया है। जैसे माजी में भी हमने 2 साल, तीसरा साल हमें चल रहा है इस चैनल को चलाते हुए, हमारा चैनल 3 साल, तीसरे साल में दाखिल हो चुका है। तो हम मुसलसल जो है ये एक्टिविटीज़ अपनी जारी रखते हैं कि जो भी सेलिब्रेटिंग होती है दिनों के हवाले से तो उनको हम सेलिब्रेट करते हैं। तो इसी सिलसिले को मद्देनज़र रखते हुए हमने जो इलेक्ट्रिक मीडिया पे जो है और प्रिंट मीडिया पे जो स्लोगन दिए गए हैं उनसे थोड़ा सा हट के मुनफरिद हमने एक सोचा है कि सिंध मुंहिंजी माँ के उन्वान से जो है हमने हमारा ये स्लोगन जो है ये मुंतखब किया है आपस में बैठकर। तमाम इन दोस्तों ने, तमाम दोस्तों का मैं शुक्रगुजार भी, उन्होंने एक अच्छा सा ये नाम सेलेक्ट करके दिया और जिसका आज हम बाज़ाब्ता इस 6 दिसंबर के दिन को मनाने का जो है वो बाज़ाब्ता अवामी न्यूज़ HD जो है अपने इस प्लेटफार्म से जो है बाकायदा उसका आज आगाज़ कर रही है। और इंशाअल्लाह 6 दिसंबर का जो दिन है उस पर हम मुख्तलिफ़ किस्म के जो प्रोग्राम हैं इस पूरे महीने के अंदर जो है हमारे रिपोर्टर्स हैं उनसे भी कहेंगे कि वो भी हमें रिपोर्टिंग करके भेजें और हम इसको इंशाअल्लाह भरपूर तरीके से मनाएंगे। क्यों अवामी न्यूज़ पारां गुज़िर साल जियां हिन साल बि सॼी सिंध में असांजो 6 डिसंबर ते जेको सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए पियो वञे, इन ॾींहं खे मुनासिबत तौरु साम्हूं रखंदे ही जेका सिंधी माण्हुनि जी क़ौमी ऐं सकाफ़ती जेका ईद आहे उन लाइ अवामी न्यूज़ पारां पंहिंजे मुनफ़रद नारे सां, पंहिंजे मुनफ़रद स्लोगन सां, नए रंग ऐं ढंग सां असां ही जेको ॾियारो जेको सकाफ़त जे हवाले सां जेको मल्हाइण जे लाइ ऐलान जेको अॼु डायरेक्टर साहिबु स्टूडियो में कयो आहे, सॼी सिंध जे वाहिड़ियुनि, वस्तनि, घरनि, झरनि, झंगनि, ॻोठनि में जेके सिंध जा जेके सिंध आशिक़ आहिनि, जेके सिंधी माण्हू आहिनि, इन ॾींहं खे जेको जोश, जज़्बे ऐं तमामु बुलबुल ऐं जज़्बे अंदाज़ सां जेको मल्हाईंदा, इन हवाले सां अॼु जेका मीटिंग थी गुज़री उन में जेको स्लोगन जेको सिंधी माण्हुनि खे जेको अवामी न्यूज़ पारां जेको पैगाम ॾिनो वियो आहे त सिंध मुंहिंजी माउ। सिंध मुंहिंजी माउ जो नारो हिकु अहिड़ो मुनफ़िद नारो आहे जो हर सिंधी माण्हू जेको सिंधूअ जो जल पीए थो, सिंधूअ जो पाणी पीए थो ऐं इन धरतीअ जो अनाज खाए थो, ज़ाहिरी तरह उनजे रगनि में सिंधू जो रतु डोड़े थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवामी न्यूज़ 7 पारां जेको ऐलान कयो वियो आहे 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि मल्हाइण जो बेहतरीन क़दम जो सौर जाॻियो आहे। सिंध मुंहिंजी माउ ॾियारो मल्हायो आहे, उन जे करे असां अपील कंदासीं सिंध जे जेके अवामी न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, सिंध जा सान्यावंदा आहिनि, सिंध जा अदीब आहिनि, सिंध जा सुगड़ आहिनि, सिंध जा फ़नकार आहिनि, सिंध जा साफ़ी आहिनि, सिंध जा जेके इक़दारी धुरियूं आहिनि, सिंध जा जेके कामोरा आहिनि, सिंध जा जेके सजण आहिनि, सिंध जा जेके सुरहाण आहिनि, सिंध जी जेके ख़ुशबू आहिनि, सिंध जूं जेके न्याणियूं आहिनि, सिंध जा जेके शागिर्द आहिनि, सिंध जा जेके कलमदणी आहिनि, उनखे अपील कंदासीं सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि अचो, असां सां गॾिजी ॾियारो मल्हायो। अवामी न्यूज़ पारां जेको अॼु 6 डिसंबर जे हवाले खां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे सिंध मुंहिंजी माउ, त
इहो ॾाढो बहितरीनु सिनोगर आहे। मथे साल बि असां ॾिनो, हिन साल बि ॾिनो आहे ऐं असीं जस पेश करियूं था असांजा चेयरमैन साहब खे जेको सकाफ़ती ॾींहं जो अॼु ऐलान कयो आहे। सकाफ़त जो ॾींहुं जेके माण्हू पंहिंजी सकाफ़तूं विसारे छॾियूं उहे क़ौमूं बर्बादु थी वियूं आहिनि ऐं हुननि जो सकाफ़त पंहिंजी हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे। जीअं असीं सिंधी आहियूं, टोपी पाइणु, अजरक पाइणु, हथ मिलाइणु ऐं गॾिजी वेहणु, मच कचहरियूं करणु, इहा असांजी सकाफ़त आहे, इनखे विसारणु न घुरिजे। ऐं उन खां पोइ जेके हींअर ई जेके इशूज़ हलनि पिया ॿेटनि जा या कारूंजर जबल जा या सिंध जी जेका ज़मीन आहे उनखे टोड़ण जी जेका साज़िश कई वञे पई त इन जी बि मज़म्मत करणु खपे। ऐं गॾोगॾु जेके असांजा रिपोर्टर्स आहिनि उन्हनि खे बि असीं इहा गुज़ारिश कंदासीं त उहे रिपोर्टूं आहिनि उनखे बहितर नमूने सां कवरेज कनि ऐं जिथे कचहरियूं थियंदियूं उनखे वधि खां वधि कवरेज ॾिए त जीअं दुनिया ॾिसे त सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा पुराणी आहे 5000 साल। उन खां गॾोगॾु ॿियो इहो बि असीं हिकिड़ी असां जेका रिपोर्टर उनखे रिक्वेस्ट कंदासीं त रिपोर्टूं आहिनि उनखे थोरो बहितर अंदाज़ सां कवरेज कनि त जीअं असां उनखे सुठे नमूने खां एडिट करे ॾेखारियूं ऐं दुनिया बि उनखे ॾिसे ऐं जेका सिंध जी जेका महिमान नवाज़ी आहे इहा पूरी दुनिया में मशहूरु आहे उनखे बि कवर करे ऐं बाक़ी जेका हूंदो हाल उहो तव्हांजे अॻियां हाज़िर हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।